ही कलाम अहिड़ो अथव जो जॾहिं केरु बीमार थींदो आहे असांजे घर में पंजवानीअ घर खां वठी बसि वेंदसि चवंदसि की सबाजल शुरू अहिड़ो इहो कलाम अथव ऐं हिन कलाम में करामत अथव। मां त रोज़ ॻाईंदी आहियां डेली न ॻायो न साॻी ॻाल्हि आहे भई सखी सबा जल बाज करियो पा साईं सबा जल महर करियो पा फज़ल करियो आई हाणे दाता रहम करियो आई हाणे सखी सबा जल बाज करियो पा साईं सबा
सखी सभा झलबाज कयो का साईं सभा झलबाज कयो का महर करियो साईं फजल करियो सखी सभा झलबाज कयो का साईं सभा झलबाज कयो का कलाम जी करामत थी ॿुधायां हीअ अहिड़ी करामत हूंदी दादा जॾहिं बीमार थींदो हो त असीं वेंदा हुआसीं सां गॾु सखी सभा जल शिव सखी सभा जल शिव डेली साॻियो कलाम सखी सभा जल त मूंखे ॿुधाए वेंदी कर हाणे मूंखे बि आदत पइजी वई आहे असांजे घर केरु बीमार थिए सखी सभा जल मां बीमार थिया सखी सभा जल समझो है सो ये कलामन में अथव कुछ जी गुरु जी बाणीअ में आहे न गुरु जी बाणी पे मूंखे ॾाढी वणंदी आहे छो मां गुरु ग्रंथ साहिब पढ़ंदी आहियां पर ॿई मां ईअं गॾे पई हलाई पर हीअ सखी सभा जल मूंखे दादा पंजवाणी जी यादगिरी आहे जॾहिं जेतिरा ॾींहं बीमार हूंदो हो हॉस्पिटल में सखी सभा जी वरी घर सखी सभा हीअ अहिड़ो कलाम जीअं त मम्मी ॿुधायो त हीअ असांजी यादगिरी आहे त असां नंढा मां जॾहिं नंढी हुअसि त असां हीअ गीत हर चौंकी ते पहिरीं तारीख़ चौंकी थींदी ऐं हर चौंकी ते इहो गीत ज़रूरु ॻाईंदा हुआसीं ऐं जेकॾहिं मूंखे लॻे थो दादा अॼु हुजनि हा त चवंदा ॾिसो केॾी न शाहूकार ॿोली आहे त फज़ुल रहम महर एतिरा अखर हिकिड़े ई अखर लाइ एतिरियूं मानाऊं कहिड़े ॿोलीअ में आहे त इन भॼन लाइ गीत लाइ मम्मी खे दादा चंद्रू ठाकुर वटां ख़र्ची ऐं गॾोगॾु आंटी लाइ बि ख़र्ची ऐं दादा कन्हैया लाल लाइ जिन एॾी बहितरीन वायलिन वॼाई आहे